बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ईरान इराक जी जंग खे हफ़्तो थी वियो आहे ऐं सिंध में वरी कामरेडनि जी कुझु ॿोली हाणे तब्दील थी आहे। कुझु लहजो लफ़्ज़ पोस्टुनि में कुझु फ़र्क़ु अची वियो आहे। लॻे ईअं थो त इसराइल खे का शिकस्त अची चुकी आहे या अचण वारी आहे। ईरान जेको आहे जंग फ़तह करण वारो आहे। कामरेडनि जी ॿोली मां ईअं लॻे थो। ऐं शुरू में त हंबोछूं पिया हणनि, ॾाढा टपा पिया ॾियनि त ईरान में मुलनि जी हुकूमत ख़तमु थी वेंदी ऐं उते लेनिन मार्क्स जी हुकूमत क़ाइमु थींदी ऐं सिंध जे कामरेडनि खे बि उते को वज़ारतूं या उहिदा मिलण जो को आसिरो हुयो। पर हाणे कुझु वरी नरम लफ़्ज़नि में फेरघेर अची वई आहे। के सौ सिधो ईरान जी हिमायत में लिखनि था, इसराइल अमरीका जी मुखालफ़त में लिखनि था ऐं किन जी अञा उहा साॻी ॿोली आहे, माना किन खे अञा आसिरो आहे त उते लेनिन मार्क्स जी हुकूमत क़ाइमु थींदी। बाक़ी हाणे इहा ख़बर नथी पए त हिननि जो ज़हन दिमाग़ अकुल जेको आहे सो अलाए कहिड़ी जाइ ते बीठो आहे। ऐं हिननि हाणे जेकी फेसबुक ते हाणे घणनि खे ज़ाहिर करे छॾियो आहे। सोशल मीडिया घणियूं शयूं चिटियूं करे छॾियूं आहिनि, मज़हबी हवाले सां हुजनि, बिल्कुलु इहा बि ॻाल्हि सही आहे, पीरनि जे हवाले सां, दरगाहुनि जे हवाले सां, मौलवियुनि जे हवाले सां। उते कामरेडनि जे बि प्रकारनि जी घणी ख़बर पइजी वई आहे। सेक्युलर तरक़ी पसंदि कोमपरस जेको लॾो, उन्हनि जा पहिरीं ख़बर न हुई त इजलासनि मीटिंगुनि में छा था ॻाल्हाइनि, कहिड़ा बहस मुबाहिसा था कनि, कीअं था सिंध खे आज़ादु कराइनि, कीअं था कामेड सोशलिज़म ते निज़ाम पाकिस्तान में क़ाइमु कनि। पर हाणे जेकी सूरत हाल ॾिसूं था, जेके हालतूं हूंदियूं आहिनि सिंध में वरी या पाकिस्तान जे अंदरि, वरी उन्हनि में हिन जो मौक़ुफ़ जेको ईंदो आहे, उन मां लॻे थो त पोइ हिननि माज़ी में केॾो न रहो हारियो हूंदो, केॾा न गंद कया हूंदा, केॾी न दाफ़ कई हूंदी, केॾा न मुआहिदा मसलतूं कई हूंदियूं, केॾियूं मुनाफ़िक़तूं ऐं बुज़दिलियूं कयूं हूंदियूं, केॾो सिंध खे जेको आहे सो नीलाम कयो हूंदो, केॾो न सिंध जो हिननि विकिरो कयो हूंदो, केॾो न सिंधी क़ौम सां हिननि वेसाघाती कई हूंदी ऐं केॾा न हिननि धोखा ऐं गदारियूं कयूं हूंदियूं क़ौम सां। पंहिंजी जेको आहे सो हिन जी आड़ में, पंहिंजे नज़रनि जी सियासत जी आड़ में केॾा न किन हिननि फ्रॉड कया हूंदा। उहो माण्हुनि खे ख़बर ई कान्हे त हिननि कीअं जेको आहे सो सिंध जा सौदा कया आहिनि, सिंध जो जेको आहे सो वेसाघातियूं कयूं आहिनि, जो हाणे त उन्हनि जे नज़रनि जी ख़बर पइजी थी वञे। घणी फेसबुक जे करे, सोशल मीडिया जे करे अॻु में एतिरी ख़बर कान पवंदी हुई त काॾों जी ॻाल्हि, काॾों जी मुहाड़, अमरीका ज़ालिम आहे, साम्राज आहे, इसराइल ज़ालिम आहे। पर जेकॾहिं ईरान में जेको आहे सो हमिलो करे थो त उते वरी ज़ालिम बि न आहे, साम्राज बि न आहे, उते जो मुला आहिनि। हाणे इहो कहिड़ो तरीक़ो आहे त माना मुला हुजनि त तव्हां ज़ालिम जी हिमायत कयो, साम्राज जी हिमायत कयो। मां तव्हांजो पंहिंजी बसि मर्ज़ी आहे, जिते तव्हांजी जेको आहे सो तव्हांजो अकुलु कमु करे उहो अवां। हिकिड़ी ॻाल्हि त लोक लॾण में चरी अॾण में, हिकिड़ो त माना सिंधी क़ौम खां उते परे बीठा आहिनि, सिंधी क़ौम जे मिज़ाज नफ़्सियात खां इहे परे बीठा आहिनि। जेकी माण्हुनि खे शइ पसंदि हूंदी आहे उहा हिननि खे पसंदि न हूंदी आहे। जीअं तव्हां ॾिसो था बदतमीज़ ऐं बदख़लाक पोस्टूं हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां, मुर्शिद पाक ते केॾो गंद, कंहिं महिल जासूस, कंहिं महिल एजेंट, न को तारीख़ जो हवालो, न को दलील। जिन किताबनि जा हेठां पोस्ट में फ़र्ज़ी पोस्ट, ख़्याली पोस्ट, उहा फ़र्ज़ी पोस्ट में हेठि जेके 4-5 किताब हूंदा आहिनि, उन्हनि जो न तारीख़ सां वास्तो हूंदो, न तहक़ीक़ सां वास्तो हूंदो, न उन्हनि जो कलंदर शहबाज़ जो उन्हनि किताबनि में ज़िक्र हूंदो। पर आम माण्हू फेसबुक जेको पढ़े थो, हाणे उन्हनि जा किताब उहे पढ़ियल ई कोन्हनि, उहा तहक़ीक़ कयल ई कान्हे, उहा रिसर्च कयल ई कान्हे। वेठो 4-5 किताब पढ़ी नामवर माण्हू शख़्सियतुनि, उहो सम्झे थो त ईअं ई थिए थो। हिन उहो सम्झे थो त जेको आहे सो इन्हनि किताबनि में वाक्य लिखियो, उन्हनि किताबनि में मुंहिंजो ज़िक्र ई कोन हूंदो। लेकिन उहो किताब आहे बि तुंहिंजी किताब जी काहे तहक़ीक़ तारीख़ जी किताब। हाणे चचनामे में काॾों कलंदर शहबाज़ आहे, जो हेठि वरी चचनामो बि ज़रूरु लिखंदा। हाणे हुन में कलंदर शहबाज़ जो सॼो हिस्ट्री का चचनामे में लिखियलु आहे। हाणे हूअं बि छा कजे, बसि हिननि जे सिंधी माण्हुनि खां हिननि जो परे, तमामु परे, का ख़बर नथी पए। ओचितो ईअं तहरीक वॾो भार खाई वेंदी, वरी जेको आहे सो ख़ामोश थी वरी वेही रहंदा। हाणे त जेके साल ॾेढ खां तहरीकूं हिन में त लीडरनि जी तहरीकूं न आहिनि, इहे ख़ुदि आवाम जूं, कारकुननि जूं ऐं नौजवाननि जो हिकु जोश जज़्बो आहे, जेको साल खनि खां जेके जोश जज़्बे में तहरीकूं हलनि थियूं। बाक़ी लीडर ते नज़र ई कोन था अचो, त पुठिते रहिजी विया, पोइ रहिजी विया कारकुन नौजवान, उन्हनि खां अॻिते निकिरी विया आहिनि। पर अलाए हिननि खे अकुल जे